नाज़िन संजोरो में बेदर्दी से क़त्ल थियल बेवा दया भील के कातिलन के गिरफ्तार न करण खिलाफ़ क़ौमी अवामी तहरीक पारां मातलिया में फुलकारा चौक का रैली कढी बस स्टॉप ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाणनि बेवा दया भील के कातिलन के इबरतनाक सज़ा ॾियण जी घुर कई आहे। इन हवाले से पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर नसीर सोलंकी जी ही रिपोर्ट। असांजी न्याणी असांजी भेण दया भील तां जेको बेदर्दी तां जेको क़त्ल कयो वियो आहे, असां उन ॻाल्हियुनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। जेको वाक़ियो थियो आहे संजोरे ज़िले सांगड़ में, जंहिंमें दया भील हिकिड़ी मासूम न्याणी जेका गाह करण वई आहे, मुंहिंजे माइटनि खे गाह करण लाइ मोकिलियो आहे, उहा गाह जी वरी घर छॾे आई, वरी ॿिए दफ़ा हू गाह करण वई आहे त उनखे अगवा करे उनखे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे। दया न्याणी खे जेको बेदर्दी सां बेदर्दी सां क़त्ल कयो आहे, त इन दरीदनि खे असीं कड़ी में कड़ी सज़ा ॾियण, सज़ा मौत ॾियण। असीं सुप्रीम कोर्ट के हाई कोर्ट के अपील था कयूं। असांजी न्याणी आहे सिंध जी, उनखे क़त्ल करे छॾियो, असांखे उनजे इंसाफ़